चाणका मेडिकल कॉलेज जा शागिर्द उन्हनि वटि मोबाइल में असांजा ही प्रोग्राम रिकॉर्ड थिया पिया हुया ऐं डाउनलोड थिया पिया। उन्हनि जी वॾी महिरबानी सभिनी जी। उन्हनि कुझु फरमाइशूं बि कयूं। डॉक्टर तमामु घणा हुया, एतिरा असां वटि मरीज़ कोन्हनि जेतिरा डॉक्टर आहिनि। सो हिकिड़ो वक़्तु अहिड़ो ईंदो जॾहिं इहे सभई डॉक्टर हिक ॿिए खे रुॻो वेही चेक कंदा त तोखे कहिड़ो मर्ज़ु आहे, तोखे कहिड़ो मर्ज़ु आहे। छो जो मरीज़ त जेके बि हुया उहे तक़रीबन फोत थी चुका आहिनि। हाणे डॉक्टर ई हिक ॿिए खे वेही डायग्नोस कंदा ऐं पोइ वेही बहस कंदा, डिस्कस कंदा त आख़िर इहा बीमारी तोखे आहे या नाहे, जे आहे त छो आहे, जे नाहे त छो नाहे। सो उन्हनि वॾी महिरबानी कई आहे असां ते जो असांजा प्रोग्राम ॾिसनि पिया। नाज़रीन, अॼुकल्ह शादियुनि जो ॾाढो दौरु लॻो पियो आहे। कोई हफ़्तो ख़ाली न आहे, कोई ॾींहुं ख़ाली न आहे जिते कंहिंजी शादी न हुजे। ॿियो शादी हिकिड़ो अहिड़ो लॾू आहे जेको खाईंदो आहे उहो पछताईंदो आहे, जेको न खाईंदो आहे उहो पछताईंदो आहे। तंहिंखां सुठो आहे त माण्हू खाई पछताए, जीअं असां खाई पछतायूं था। तो तव्हांखे बि शादी करणु खपे ऐं हर मर्द औरत खे शादी करणु खपे। शादी सुनत बि आहे। अॼु असां वटि जेको हिकिड़ो महिमान आहे उहो घोट साहिबु आहे। उनजी शादी थींदे थींदे रहिजी वई आहे। सो असां पंहिंजे स्टूडियो में हुनखे घुरायो आहे। टिपिकल टॉक में अचो त असां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं घोट साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आयो। इहो कीअं असांखे ख़बर पई आहे तव्हांजी शादी थींदे थींदे कीअं रहिजी वई? इहो तव्हां नक ते रुमाल छो ॾिनो आहे? शर्मिंदगीअ खां या छा? को अहिड़ो कमु कयो अथव जो मुंहुं ॾेखारण जे लाइक़ु न रहिया हो? छा ॿुधायां तोखे मां मुंहिंजा साईं, मां तोखे छा ॿुधायां? मुंहिंजी कई दफ़ा शादी थींदे थींदे रुकिजी वई आहे। छो भला, छा मसइलो छा थियो? मसइलो छा, को न को मसइलो थिए थो। साईं, मां जेको आहे सो चाचे जी धीअ सां शादी कयां पियो, ठका त चाची भॼी वई। अच्छा, हिकिड़ी औरत वॾी घर जी भॼी वेंदी, पोइ के मामे जी धीअ सां कयो आहे? चाची भॼी वई त पोइ हिन में छा आहे? अलाए छो चाची मुंहिंजी बि ईअं भॼी वई हिकु दफ़ो, पर मुंहिंजी शादी न हुई, हुन महिल शुकुर थियो। बसि वञी हादसा वरी ॿी सां कया पियो, हुनजी नानी मरी वई। टी सां कया पियो, हुनजे घर में कसियो थियो। त पोइ शादी पोस्टपोन थी वेंदी आहे, ज़ाहिर आहे। मतिलबु माण्हू फोतगी बि थी वेंदी आहे, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। माण्हू पोस्टपोन करे छॾे, महीनो, 2 महीना, 3 महीना, पर सफ़ा कैंसिल थी वई। छाजे करे? पोइ वरी आख़िरकार जेको आहे सो बसि इहे हादसा। आख़िरकार मां सोचियो त मां हाणे ॻोठ जी कंहिं बि छोकिरी सां शादी न कंदुसि, कराची में शादी कंदुसि। अच्छा, कराची में? मस संग लधोसीं वञी। छोकिरी में वाहन खुटी हुई, केरु कोन हो हुनजो। वाहन खुटी माना? मतिलबु त केरु न हो हुनजो, माना यतीम हुई। हा। पोइ हुनखे चाचा मामा जेके आहिनि, पीउ मां न हुया, चाचा मामा माना मिली जुली करे चंदो करे हुनजी शादी कराइनि पिया। जंहिं शादी हाल में शादी थिए पई, शर्जीला महिमान हो, बल्दिया जा मिनिस्टर हो। न पर छा थियो शादी हाल में? तव्हांजी शादी थिए पई त छा थियो? शादी हाल में शादी थिए पई, ज़ाहिर आहे उते त ख़ुशीअ जो माहौल हूंदो, पर रोइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? उते कंहिं लांती रची करे फटाके जो धमाको कयो शादी में। शादी में पुलिस वारनि सम्झो को बम जो धमाको थियो। एॾो वॾो धमाको छा? हे आज धमाको क्यों? छो बमन जा पैसा दे न जेके वजाया आहिनि। मां तूं बा छो बमन धमाका कया? छा जा पैसा? तूं माइट आहे हिन जो या छा आहे? कोरेतन जो आहे? सही असांजो सुञाणू बि न आहे, न मां हिनखे सुञाणा न। मां नूर जो कसम रस्ते में वञा पियो न, मूंखे ॾिसी के हो हो मां चयो चङा अचो अचो मता मां लई असां त चुप चुप। मां ॿुधायां 4 गोलियूं मां हथ के पुलिस वारे खे चवां पिस्टल ॾे, मां फेर कयां। उनजो न यार कानून जो आहे, मां तुंहिंजी मर्ज़ी। पोइ उहे मां बाहि में सटे छॾियूं। पर ई शादी में वञी तूं धमाको कयो, हुनखे गिरफ़्तार कराई, 4-5 ॼाणी गिरफ़्तार कया। ॿुधायां थो हे न धमाको हिन कयो, तूं कयो न धमाको। मां ख़ुशी हुनजी शादी वीचारे जी रुकिजी तुंहिंजे धमाके जे करे। मां हिन जे करे मां पंहिंजे घर जी शादी छॾी आयो आहियां। घर जी शादी तुंहिंजे पीउ जी शादी हुई छा? मां तुंहिंजो पीउ आहियां छा? कुंवर तुंहिंजी मां हुई छा? तुंहिंजी शादी वीचारे शादी रुकिजी वई, तुंहिंजी शादी ते धमाका करे थो। तुंहिंजो कहिड़ो कमु बाबा पराई शादी में अची अहमक नचे थो? यार ख़ुशी आहे न। अरे तोखे छा जी ख़ुशी? मां सुञाणा थी न हिन जे मिटनि खे माइटनि खे साले केरु आहे? तुंहिंजे ते छोकिरे पे हो हो असां जुमिर कयूं पिया हो जा पुट। हुननि जी त पंहिंजी शादी हो त ख़ुशी कंदा। मां त मत मूंखे ॾिसंदा चवंदा मत असां सभु पिया कयूं पिया। इहो कीअं सम्झे?
बाबा हुनजी तूं शादी रुकराए छॾी बाबा फ़िलहाल तूं हलियो था त कुट ई न वठी करे अॻे छड़ियो वेठो आहे हुनखे कुंवार न मिली आहे हुनखे कुंवार न मिली आहे तूं हलियो था हल हल वञ बाबा वञ यार हिनखे विहारियोसि ॿाहिरि होॾे सिक्योरिटी काॾे वई विहारियोसि होॾे पढ़ाई शादियूं अची ख़राब पढ़ाई शादियूं अची ख़राब कंदो आहे वीचारो साईं पोइ इहो कीअं थियो माना पुलिस पहुती हुते अची या केरु हुयो SHO हुयो साईं हिन लांतीरे जी असांखे ख़बर ई न पई केरु आहे अलाए बिशनी आहे अलाए छा आहे उते तो बम धमाको खणी थो अचे पियो अची उते के डॿे में को विधल हो धमाको जो थियो त असांजा पंहिंजा छिरक निकिरी आहे मां त हली भॻो में ॾे वाशरूम ॾे तव्हां त ज़ाहिर स्टेज ते हूंदव न भॼी वियुसि मां चयो थी वाशरूम आहे न त पाणी हलाए विया त बम जी जेकी बाहि न लॻंदी एॾो धमाको हुयो एॾो धमाको साईं पुलिस पहुती पुलिस साईं चए त पीर मोहम्मद शाह जेको आहे उहो हो सखर में को हा उतां जेको आहे 3 कलाकनि में पहुतो कीअं ॿाहिरि आयो हुजे थी सघे असां अञा उहा जेको आहे माण्हुनि खे गॾायूं पिया बाबा इहो सुतली बम आहे सुतली बम आहे सुतली बम आहे उते पुलिस थी अचे छका कढाए मूंखे ॿधऊं 5 ॼणा ॿिया हुया 2 मुंहिंजा साला हिकिड़ो जेको ऑनर हो वीचारो उहो ऐं जेको आहे सो हिकिड़ो ॿियो ॿधी असांखे कुटियो हुई शादी रुकजी वई कुंवार हली वई अलाए काॾे कुंवार खणी वई तव्हां मोटी अची वरी शादी कयो आहे न पोइ साईं असां जीअं मोटियासीं सुबुह ते छॾियो न असांखे हा हीअं त चयो मां हुन हालत मां चयो माण्हू त हिते हूंदो मां सभिनी खे चयो हिते हुज मानी वानी बि तयारु हूंदी मानी सिधे की पची पियूं मां चयो हिते हुजो असां चवंदा 5 मिंटनि में पुलिस छा कंदी शादी हाल जो शादी हाल सॼो डरियो पियो आहे मानी कोन्हे का असां चयो हिते शादी हाल हो चयो राति डरी वियो अच्छा वो जेको गैर कानूनी शादी हालनि जे लाइ खिलाफ़ क्रैक डाउन हले थो जेको शर्जील इनाम मेमन साहब ड्राइंदो थो हिते पर साईं हिन में शर्जील इनाम मेमन साहब कहिड़ो ॾोह त शादी हाल गैर कानूनी हुया न उते ड्राइणा हुया उन्हनि खे इनखे बल्दिया जो मिनिस्टर बि मुंहिंजी शादी में थियणो हुयो हा न बल्दिया मिनिस्टर त शुरू खां आहे न हे बाबा अॻे इन्फॉर्मेशन जो हुयो उनजो बि आहे एक्स्ट्रा चार्ज अथसि अलॻि कलमदान एक्स्ट्रा छो चार्ज ॾिनो साईं ज़ाहिर आहे काइम अली शाह साहब केतिरो चार्ज थो वठे केतिरा कलमदान खणी नथो सघे विराईंदो न भलो थधो माण्हू बर्फ़ जो माण्हू ठहियल आहे काइम अली शाह उन हालत न ठाहिया शादी मुंहिंजी में अची हुनखे यादि पियो त हाणे इहे हाल गैर कानूनी आहे न इहे ड्राइणा ज़ाहिर आहे पोइ मानी त बची हूंदी मानी विरायो आहे घर ॾे शादी कयो आहे मानी दा खणी आहे बल्दिया वारा 5 तेगियूं त रुगो फिरोजाबाद वारे थाणे में वई वञ उते पुलिस वारनि केंद्र सां मिली काथी वञ शादी मुंहिंजी मानी ॿिया था खाइनि कुंवार त घर वई हूंदी पंहिंजे कुंवार ते न खणी आहे कोन आई कुंवार कोन आई अलाए काॾे हली वई अलाए केरु खणी वियो अलाए भॼी वई मूंखे ख़बर न आहे मुंहिंजे कॾ हाणे पुलिस आहे सालनि चवनि था तूं भॼाई हाणे लातीरो मां तव्हां सां गॾु जेल में हुउमि मुंहिंजो बसि केस सॼो शर्जील मेमन साहब ते आहे न हाणे उहो मूंखे कुंवार मोटराए ॾे न त शादी हाल साॻियो ठाराए ॾे जंहिंमें मुंहिंजी शादी हाल त ज़ाहिर गैर कानूनी हूंदो तॾहिं रही वियो पर हाणे तव्हांजी शादी कराइजे भला किथे कराइजे को तव्हांजी ॿियनि कंहिं शादी हाल में कराइजे मुंहिंजी शादी मां चवां त उते करायो मूंसां इशारो पिया कनि ब्रेक जो पुलिस थी अचे न पुलिस नथी अचे ब्रेक जो इशारो ॾिनो डायरेक्टर साहब तव्हां खां पुछूं था पोइ हाल हाल ब्रेक जो टाइम थी वियो आहे नाज़रीन घोट साहब असां वटि मौजूदु आहे ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ ऐं घोट साहब खां अञा वधीक सिंध असेंबली में करनि सिंध असेंबली में कीअं नथी थी सघे शादी अगर सराय दुरानी जे मैटर जी शादी थी बाक़ी मां सिंध जो न आहियां छा माण्हू उहो त ज़ाहिर आहे स्पीकर आहे न सिंध असेंबली जा जीअं वणनि उहे कनि उहो स्पीकर आहे न असां बि लाउड हो असां बि पूरी दुनिया खे ॿुधाईंदासीं त असां सां जेकी तादी कई वई आहे शर्जील मेमन साहब असां सां जेकी तादी कई आहे जेको सही चवंदा त रन बि वई त रिली बि वई हाल त टुटो मुंहिंजी कुंवार कान्हे वई उहा त बल्दी वारा न खणंदा न बल्दी वारनि जो कमु आहे कचिरो खणणु सफ़ाई रखणु मुहिम हले थी हिकिड़ी बल्दी वारा कुंवार छो खणंदा अदाओ कनातनि में वेड़े खड़ी आहे ॻाढ़े रंग जा कनात उन्हनि सम्झो कुंवार खे ॻाढ़ा कपिड़ा वेड़े खड़ी आहे बल्दिया वारा उतो के दिमाग़ खे हथ अची वई बल्दिया वारा त रेड़ी खणी वेंदा आहिनि उहा ई वापसि कोन कंदा आहिनि कंहिं ग़रीब माण्हूअ जी तव्हांखे कुंवार वापसि कीअं कंदा रेड़ी सामान सूदो खणी वेंदा आहिनि मूंखे फ्री मोटाए ॾियो हो मूंखे जानी मोटाए ॾियो
मां घोट शिंदुसि शल घोट शिंदुसि अमरयास जी जलयास मां घोट शिंदुसि शर्जिल में मन साहब मां घोट शिंदुसि घोट साहब तव्हां रो न ॾिसो तव्हां घोट थी वेठा हो शादीअ जो ख़ुशीअ जे माहौल मां तव्हां हिकु त ईअं आया हो हाणे तव्हांजी अजीब इहा फरमाइश आहे त सिंध असेंबलीअ जे मुंहिंजे हॉल में या ॿाहिरि ग्राउंड में शादी करायो हल जेकॾहिं उते करायूं बि मुख़्तलिफ़ मेंबर आहिनि असांजा दोस्त हुनखे चवंदासीं जेकॾहिं ॿाहिरि आचर वारे ॾींहुं जॾहिं इजलास न हुजे तव्हांजी शादीअ जो खणी पिंडाल हणूं बि कंदव कंहिंसां शादी हाणे अरेंज उन्हनि खे करिणो आहे न मुंहिंजी कुंवार त उन्हनि खणाई न MPS काॾों अरेंज कंदा कुंवार तव्हांजे लाइ छो न कंदा का हूंदनि न MPS का माई जेको आहे सो वांदी उन सां कराइनि न मुंहिंजी शादी MPS का बि वांदी कोन्हे सभिनी शादी थियल आहिनि तव्हांजो हाणे इहो त अजीब आहे जंहिंजूं थियल आहिनि शादियूं उहे असांजूं अमा भेण आहिनि बाक़ी वांदियूं त खोड़ हूंदियूं न छड़ियूं न हूंदियूं छा मूंखे कुझु बदिलो ॾियो मूंखे हाल ठहाराए ॾियो मुंहिंजो शादी जो अरेंज भला शादी हाल में या सिंध असेंबलीअ में शादी करणु ज़रूरी आहे छा तव्हां पाड़े में बि कनात हणी करे बि करे सघो था मां न हणंदुमि कनात वरी शादी में फटक वॼाईंदो वरी वॼाईंदे तूं वरी वॼाईंदे अरे नक में चक न हणजां मां मारींदोमांसि साईं मूंखे छॾियो मां ॻाल्हि ॿुधो ॾिसो तव्हां हे बाबा पाड़े में शादी कंदो हाणे हुते कनात हणी करे शामिया न छो बाबा तुंहिंजो तुंहिंजी हिते ॿुधायां ॾाॾी जी शादी आहे अरे बाबा शादी हुनजी आहे तूं बाबा घर में कजांइ शादी तुंहिंजे पीउ छो तकरीबकारी कंदो आहे तूं बाबा मुख़्तलिफ़ शादियुनि में वञी करे तुंहिंजो कमु कहिड़ो आहे अहिड़ा माण्हू आहिनि उते गोलियूं खणी आयो आहे चार जिते मूंखे पिस्टल वठी ॾे चार गोलियूं अरे केरु आहे तूं चए मां तुंहिंजो दोस्त आहे अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि पराई शादी में वरी खाम खां कुपी पी करे शराब पी डांसूं कंदा आहिनि उते वरी घोर घोरे पियो हे उते वरी यादि न मूंखे कहिड़ी ख़बर जंहिंमहिल फटाको वॼायो आहे बम वॼायो आहे उनजे साह बाबा हुन सम्झो तूं कुंवारे तूं आहे कुंवार जो भाउ आहे ख़ुशी थो करे जान छुटी असांजी हाणे बाबा तुंहिंजो कमु कहिड़ो आहे पुलिस खणी वई जूंडे मां खातो ॾिठा अब्बा मां हिनखे ॾिठो आहे जेको हाणे जंहिं बम जो धमाको कयो सूतरी बम जो उनखे न ॿधो घोट ॿधोसीं तूं शादी कराई आहे पोइ आख़िर पीर मोहम्मद शाह साहिब त छॾे ॾिनो न तव्हांखे ॿिए ॾींहं ते सुबुह जो मां पीर मोहम्मद शाह जो खाधो अहिड़ी ॻाल्हि नथो चवां ज़ाहिर आहे हुननि खे अमन अमान जी सूरत हाल खे ॾिसणो आहे माण्हुनि ख़ौफ़ रास फैलिजी वियो हिन धमाको कयो शादी हाल जे ॿाहिरां धमाको मां रड़ियूं कयूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुध साईं शर्जील मेमण साहिब खे भला मुंहिंजी शादी ताड़ में साईं उहा ताड़ में न हुई थी सघे थो जॾहिं धमाको थियो त ज़ाहिर आहे मीडिया ते ॻाल्हि अची वई ख़बर अची वई त पोइ शर्जील मेमण साहिब चवंदो त इहो शादी हाल कहिड़ो आहे ऐं सुबुह जो हुते पहुतो पोइ ज़ाहिर आहे परमिशन हुई जो तूं धमाका करे पियो माना मेन हे आहे बुनियादी तौर ते ॾोह हिन जो न ही धमाको करे हा न पुलिस अची आहे न ही शर्जील मेमन अची आहे मिनिस्ट्री हरकत में न अची आहे माना तव्हांजी शादीअ खे रोकण में तबाह करण में हिन जो वॾो हथु आहे साईं असां सेहराबी माइन खे चयूं मां वॾी आवाज़ सां न चओ तकलीफ़ खारी थींदी न सही सेहराबी न चवनि पियूं वीचारियूं हा खे मुंझाए 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 कीअं वो घोटालो परड़ो ईदोवा कुड़ाणे डोबा अबे जी खबर है कदो कुड़ाणे तो ये रड़ियो करन पियो बाबा अबे जी खबर है भली कन हुनन जी शादी आ खुशी कन करे सकन खुशी करन था परमिट जी गाल के तोरे मुंह ते शादी जी परमिट मिली बाकी मारे मुंह ते धमाके जी परमिट नथी मिली सके धमाका कर तुझे पी जी शादी चा कुत्ता कुट्टी तो भाई छो कुट्टी दे बाबा हुनजी कुंवार खसजी वई आहे कुझु बि करे सघे थो तूं वञ फिलहाल हितां पैसा वठी दे पैसा छा जा पैसा जाए तो है वक्त पैसा अरे हुनजी कुंवार अॻे कोन्हे शादी हाल रही आहे पुलिस खे अलॻि पैसा ॾिना अथई हिते फटाको वॼाए तूं वॼाए हिते वरी कढे तो कुटी न हल बाबा हल वञ हितां यार घोट साहब त जज़्बाती न थियो तव्हां जूं फरमाइशूं बि अजीब आहिनि सिंध असेंबली जे हॉल में शादी थिए बि कंहिं MPA सां तव्हां सां इन कई जीअं धमाको कयो बाक़ी शर्जील मेमण साहब मोहतरम कई हाणे मां फोन कंदा पिया थी साला छो था फोन कनि उहे पाण संभाले न पंहिंजी भेण तव्हां हुननि खे चओ न बाबा तव्हां अञा मुंहिंजो निकाह त न थियो हुनजो पुछो निकाह बि न थियो न तव्हांजो अञा
नथो मानी बि न हली साले जी फोन मां कटे छॾी आवाज़ बंदि कयां कुते अची धमाको कयो हिकिड़े मूंखे कहिड़ी ख़बर आहे धमाका इहे शादी थींदी नाज़रीन वॾो अलमियो आहे इहो हिकिड़े माण्हूअ जी शादी थींदे थींदे रहिजी वञे ऐं हुकूमत जेका घर ठाहिण जे बजाए घर ड्राहे थी मिनिस्ट्री जेका आहे शादी हाल जे मां वारो ई पहिरियों छो न अथई हिकिड़ो ॾींहुं छॾे हा न शर्जील मेमन साहब खे मां इहो चवां थो त हिकिड़ो ॾींहुं छॾे हा हिकिड़ी ग़रीब जी शादी थिए थी 10 दफ़ा मुंहिंजी शादी थी आहे साईं गैर कानूनी ज़मीन ते ठहियल हूंदो न हाणे ॻोठ में कब्ज़े पंहिंजे असांजे शहरनि में इहो चवनि था त इहो चटरो आहे ज़ारा गैर कानूनी कब्ज़े जे प्लाट ते शादी हाल ठहियल नेका थींदे थींदे मुला खे उते अटे कुती वियो छो इस्पताल खणी त मरी वियो सभिनी मां खे चयो लालती रे चटरो आहे तूं चटरो ॻोठ में सदा ईअं थींदो सदा ईअं थींदो मसब त कराची में शादी कई अचे त हाल टही वियो शादी हाल टही वियो नाज़रीन घोट साहब जी जेका तव्हां ॿुधो पिया ॻाल्हि वाकई दर्द भरी कहाणी आहे हर शख़्स कहाणी आहे ॾुख जी न पुॼाणी आहे मूं लाइ मरी वञे इज़हार बि नथो करे सघे ॾुख जो ॿुधाए बि नथो सघे त मूंसां केॾी जेको हालत थी आहे अदा घोट साहब तव्हां हाणे ईअं कयो जॾहिं मूंखे खणी आहे थाणे ते सिपाही छा पर केतिरी मज़ा नोट पटिया हार पातल आहे पैसनि वारा उहो छॾियो जेके बग़ैर पैसनि जे नोट पटिया न मां हार लाहे विया सॼो 6-7 हार हेॾा हेॾा 2,000 जा कंहिं दिन उतो बारीकनि मां बीह करे हथ धुगे करे इहे नोट पटिया तक़रीबन केतिरियूं शादियूं थींदे थींदे रुकिजी वयूं तव्हांजूं नई शादी ॾहों भेरो कोशिश कयो शादी न थी सघी हाणे न थींदी छो वरी कोशिश कजो तव्हां ॾींदव संग अथव को ताड़ में त ॾियो बाक़ी असांखे ॿियो केरु न ॾींदो यार हे चङो घोट लॻो आहे असांखे असांखे अगरि संग हुजे बि आहे तोखे ॾियण खां असां ट्रक जेठा न ॾेई अचूं मुयल संदो भाई के इंसान जे कमु न अचे ख़ुदा जी मार पवे उन वीचारी खे ट्रक जेठो ॾियो था इंसान हिकिड़ो मजबूर आहे हुनखे न ॾींदो मजबूर कहिड़ो आहे हाणे तुंहिंजी क़िस्मत में थी सघे थो मूंखे हथ ॾेखार शादी लकीर अथई तुंहिंजे हथ में हे बाक़ी पिणे जूं लकीरूं हे त लकीरूं न हिन में लकीरूं टोटल 3 ठहियल आहिनि शादी जी लकीर ई कोन्हे तुंहिंजे हथ में हेॾो ॾिस बि अदा बाक़ी हे चाहे बेदीदा ही लकीर न आहिनि इहे हे बाक़ी चाहे गुंजे गुंजनि इहे अलाह हथ जूं लकीरूं ई मिटिजी वयूं तव्हांजूं शादीअ जी लकीर ई कोन्हे तव्हांजे हथ में इन में बि कोन्हे हथ में मंगणे जी बि लकीर कोन्हे मां इंसाननि कई अलाह त मुंहिंजी मदद करे तूं इंसान नथा सहनि त इहो जेको आहे शादी करे सुभाणे हिन जा ॿार थियनि घुमनि रोड ते हाणे मसइलो इहो आहे हाणे तव्हां त फरमाइश बि अजीब था कयो हितो असां चैनल मां तव्हांखे करायूं शादी अक्सर असां वटि इहो ट्रेंड हलियो आहे चैनलनि में बि शादियूं थींदियूं आहिनि मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में मॉर्निंग शोज़ में मुंहिंजी करायो इहो पर का आहे कोन न सभु शादीशुदा आहिनि होस्ट का ॾिसो होस्ट न्यूज़ कास्टर सभु शादीशुदा आहिनि परिणियल हेॾे मोकिलियो था छा मार पवे पर न आहिनि बि त पोइ हिते अची शादी करे थी वञनि न असां छा कयूं मासां केरु कंदो शादी हो दिलनि जा मालिक वो अल्लाह मुंहिंजे कुंवार जी पारत अथई हो दिलनि जा मालिक तव्हां हीअं कयो शर्जील मेमण मुंहिंजी कुंवार जी पारत अथई छो शादी हाल ठारायो यार शादी हाल ठाराया त उहो गैर कानूनी कुंवार त गैर कानूनी उहा बि खणी विया बल्दिया वारा इहो ई त मसइलो तव्हां दिलजाए कयो कुंवार तव्हांजी सही सलामत हूंदी हथी की हूंदी हाणे मूंखे न ॾींदा बसि साईं ॾींदा तव्हां जेको चालान फॉर्म भरियो हिकिड़ो उहो कोर्ट में जमा करायो स्टैम्प पेपर थींदो आहे पोइ रेडी बि जीअं छॾाइबी आहे न ईअं तव्हां कुंवार छॾायो पंहिंजी कुंवार कहिड़ी मुंहिंजी ढक ते आहे ढोर आहे छॾाईंदुसि अलाए काॾे वई बाबा हाणे माना सालनि बि तव्हां ते केस कयो आहे ॿुधो उतो कयो आहे त हे चंडो जॾहिं मैटर ते बि केस कयो त जॾहिं चंडो हुयो 9 शादियूं हुन जूं पहिरियों न थियूं आहिनि त तव्हां असां ॾे कीअं वठी आयो त शादी हाल बि परायो डही वियो आहे उहे बि जेको आहे सो असां ते केस आहे उन्हनि जो शादी हाल वारनि जो हिन चंडे जी शादी थी त पहिरियों ई हाल असांजो डहियो शादीअ में तक़रीबन ख़र्चु केतिरो थियो तव्हांजो घर शादी हाल बुक करायो हूंदव मानी कराई हूंदव 2-2.5 लख रुपया ख़र्च थी वियो न 3 छोकिरियूं निकितियूं हुआसीं असां 3 छोकिरियूं मतिलबु संगनि ते पैसा असांजे वटि रहनि
एफ़्ज़ो जेको थींदो एफ़्ज़त असां छोकिरी पैसनि ते ॾिठीसीं टे छोकिरियूं ॾेई करे हिकिड़ो इहो संग वरितो हिकिड़ो वरितो उहो बि बल्दिया रखणी आहे बंदे रखणी आहे अच्छा नाज़रीन हक़ीक़त में तॾहिं त हक़ीक़त में एॾो रोए थो हक़ ते वाक़ई यार टे संग ॾेई करे हिकिड़ो संग वरितो उहो बि बल्दिया रखणी आहे उहे नियाणियूं असांखे टे जेके उहे असांखे बुझा न आणंदियूं दादा तुंहिंजे करे असां जेको आहे सो टकनि ते विकामियूंसीं पोइ बि तूं जेको आहे सो ॿार न वठी आए घर में शायदि मानीअ में देगियूं घणियूं कयूं हुयूं बिरयानी जूं ज़रदे जूं 12 खनि देगियूं हुयूं 12 देगियूं मां वयुमि जी हाल ते सुबुह जो मूंखे बुख लॻी सिरनि जे हेठो बूटियूं मेड़े खावां पियो मां हाल बि टही हाल इहो देगियूं खणी आहे मुंहिंजे खीसे में रुपयो न बचियो शादी हाल जे मालिक खे चओ आहे न बाबा मुंहिंजूं देगियूं वापसि कराए या छा कुझु मालिक पाण मुंहिंजे कॾहिं बंदूक खयूं अथव त हुनखे चवां त या माराया पाण खे ॾिसो शर्जील ना मेमण साहिब में कोई ॾोह न आहे ॿिया बि शादी हाल उन्हनि मिसमार कया आहिनि नॉर्थ नाज़माबाद साइड ॾे औरंगी टाउन ॾे बसि मुंहिंजी शादी कराए हाणे बसि कंहिंसां कराए केरु कराए अजीब ॻाल्हि था कयो तव्हां हाणे मिनिस्टरनि वटि इहो कमु बचियो आहे वञी हाणे तव्हां शादियूं कराइनि बसि कंहिंसां न कंहिंसां त कराए शादी बाबा मां दुआयूं ॾींदोमांसि दुआऊं त ॾींदे जेके ॿार ॼाईंदा न शादी में कुंवार में मां उन्हनि खे चवंदुमि दुआयूं ॾियो शर्जील में मन शादी कराए अञा वधीक मिनिस्ट्री मिलेसि मुंहिंजो शादी हाल छो डराए तव्हांजो शादी हाल न हुयो बाबा गैर कानूनी हुयो अरे शादी त मुंहिंजी हुई न शादी बि थी सघे थो गैर कानूनी हुजे गैर कानूनी शादी अरे मां बाक़ाइदे शादी कई आहे उन्हनि जेको आहे राज़ी हुया सॼा माण्हू हा नला रिश्तो तड़े आयो आहे हाई लेवल जो फटाको वॼाईंदोमांइ खुदा जी मार बि बुख ते जंग में कई भले शादी फटाको वॼाईंदुसि संग मां ॻोल्हे आयो आहियां बाक़ी फटाका वॼाईंदो हाणे वॾा वठी आयो आहियां हेॾा हेॾा भला उनजे कंहिंखे ख़बर न पवंदी ॿार खे कंदासीं न खुदा जी मार भला के भाउ ॾींदासीं जे वॾेरा तोखे कुटे हाणे पुलिस खां कुटराए हाणे वॾेरनि खां कुटराए हिते हिकिड़ो मिंट साईं गलत टाइम जमा छा था कयो नकु भञांसि थो न साईं नकु भञांसि त हे वरी बेनको थिए न ग़लति ॻाल्हि आहे वरी ॻोठ में कुटराईंदे छा हुनखे वॾेरनि खां मां जी इहा दुआ आहे त जाते काथे ख्वार थिए माना तुंहिंजो इहो प्रोग्राम आहे त हर शादी ख़राब करणी आहे वञी हा मां चवां थो हिनखे 50-60 शादियुनि खां पोइ कंजर पोइ चालान लॻी खुदा जी मार पवे मां को तव्हांजो सॻु खणी भॼी वियो आहे तव्हां वटो परिणियल मां चाहियां छो मुंहिंजे कट लॻो आहे ॾाढी हुन 10 शादी थींदे थींदे रुकिजी वई आहे यार तव्हां कंदो 20 शादी रुक बसि पर मुंहिंजो इहा दुआ तूं ॾे बदुआ तूं ॾे छा थो करे हिन कट मां पाण खे कुटींदोमांइ मां पाण खे कुटींदोमांइ मूंखे सिर खणी ॾियो मां पाण खे हणां सिर न आहे हिते कराची में सिर न हूंदी आहे मूंखे बिलाक खणी ॾियो पाण खे हणां बिलाक मां ई न खणी सघंदो आहियां साईं तव्हां हलो यार फ़िलहाल हल बाबा हल न तूं हाणे हिकिड़ो मिंट ॾिया थोरो कमु आहे तव्हां में साईं थोरो अरे यार छॾियो असांजो प्रोग्राम तबाह करे छॾियो 3 मिंट जो कमु आहे साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हिकिड़ी ॻाल्हि यार साईं हेॾे अची थोरो थोरो मज़ो अचे थो मज़ो अचे थो मज़ो अचे थो यार छॾियो असां प्रोग्राम ख़तम था कयूं हाणे धमाका लॻई न गिटे में हाणे गिटे में धमाका लॻई यार हे घोट साहब अॻे परेशान वेठो नाज़रीन इन्हीअ ते असांजे प्रोग्राम टिपिकल टॉक जो वक़्तु हाणे पूरो थिए पियो ऐं घोट साहब जेको आहे रहिजी वियल घोट इहो बि हिते मौजूदु आहे पर ही पंहिंजी बाहि मारे थो उन माण्हुनि ते जंहिं उन शादीअ में अची करे धमाको कयो ऐं धमाके जे ज़रिए जॾहिं ख़ौफ़ एराज़ फैलिजी वियो शहर में त हुते पुलिस पहुची वई मीडिया में ख़बर अची वई मिनिस्ट्री हिली वई बल्दिया जे मिनिस्टर साहब अची हॉल ड्राराए छॾियो ऐं कुंवार लापता थी वई इन्हीअ ते असांजे अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु बि हाणे पूरो थिए थो वरी सुभाणे तव्हां सां मुलाक़ात थींदी नए किरदार सां तेसीं ताईं अल्लाह वाही बंदूक न आहे बाबा हिते बाबा तूं छो थो रोए रे मूंखे छो था कुटियो मां छा कयो मां न घुरायो पाण अची वियो आहे तव्हांजी शादीअ में